पीपुल्स पार्टी मेरी ट्रायन सी पोर्ट अथॉरिटी कायम करण ते सख्त रद्द अमल जो इजहार शाजियाता मरीज जो चवड़ा है तो वफाकी हुकूमत अड़ा फैसला करे रही है जिन ते पीपुल्स पार्टी के एतमाद में न पे वरतो वने पाकिस्तान मेरी ट्रायन एंड सी पोर्ट अथॉरिटी के कयाम से एतमाद में न वरतो वो अथॉरिटी कायम करण के फैसले ते सिंध हुकूमत APP बिनी के अणजाण रखियो वो बार बार वर्जाए रहा आहियूं तो वफाकी हुकूमत के पीपुल्स पार्टी की हिमायत हासिल है जैडी या हिमायत खत्म थी वेंदी वफाकी हुकूमत भी खत्म थी वेंदी शायद नून लीग के इन गाल जो अंदाजो ना है असां काफ़ी वक्त खां गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल जो इजलास घुराइण जो मुतालबो करे रहा आहियूं पर 11 महीना गुज़रण बावजूद इजलास न घुराए वियो मेरी टाइम एंड सी पोर्ट जो मामलो CCI इजलास में आंदो वञे पीपुल्स पार्टी के बानी ऐं मुल्क के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो की 97वीं सालगिरह मल्हाई पई वञे अज़ीम अगवाण के भेटा पेश करण लाइ पीपुल्स पार्टी पारां ज़िले सतह ते सालगिरह जूं तक़रीबूं गढ़ी खुदा बख्श भुट्टो में कुरान ख़्वानी कराई वई शहीद भुट्टो की मज़ार ते हाज़िरियूं सालगिरह की मुख्य तक़रीब लाड़काड़े में थींदी सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के संदसि सालगिरह ते भेटा पेश सदर चयो आहे त शहीद भुट्टे पाकिस्तान में पार्लियामानी जमहूरी ऐं वफ़ाकी तर्ज़ हुकूमत जो बुनियाद रखियो शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो उसूलन ते सौदेबाज़ी करण बदिरां पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहीद भुट्टो हिकु अज़ीम लीडर ऐं जदीद पाकिस्तान जो मेमार हो कायदे अवाम की मीरास अॼु बि पाकिस्तान के एक मज़बूत ऐं बराबरी वारी मुआशरे की तामीर की राह ॾेखारे रही है शहीद भुट्टो की जमहूरियत इंसानी हक़नि ऐं समाजी इंसाफ़ लाइ जदोजहद हमेशा मशले राह रहंदी कायदे अवाम इनकलाबी सुधारनि ज़रिए मज़दूर तबके ऐं पुठिते पयल तबक़नि खे हक़ ॾिना कायदे अवाम एक अज़ीम सियासतदान ऐं लीडर हो जे दुनिया के उफ़क़ ते पंहिंजो सितारो चमकायो शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तानी अवाम के लाइ सॼी दुनिया जा दरवाज़ा खोलराए छॾिया शहीद भुट्टे मुल्क के एटमी ताक़त बढ़ायो ऐं हिकु मज़बूत जमहूरी आइन ॾिनो सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो शहीद भुट्टो के जन्म दिहाड़े ते पैगाम सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो एक खुशहाल जमहूरी ऐं ख़ुदमुख्तियार पाकिस्तान जो तस्वुर ॾिनो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साबित कदमी सां शहीद भुट्टो ऐं शहीद बीबी के मिरास के अॻिते वधायो पीपुल्स पार्टी जो हर वर्कर कायदे अवाम के नज़रिए तहत जमहूरियत इंसाफ़ ऐं अवाम के हक़नि लाइ अॼु बि कोशिशूं करे रहियो आहे ज़िले कोरम में डिप्टी कमिश्नर से फायरिंग कंदड़ हमले आवरन की सुञाणप कई वई सरकारी ज़रियन मौजूब जवाबदारन जो अंग 5 हो जवाबदारन जा कुछ सहूलतकार भी आहिनि जवाबदारन की सुञाणप खां पोइ KP हुकूमत दहशतगर्दन जे सिरन की कीमत मुक़रर करण जो भी फैसलो करे वरतो हमले आवरन खिलाफ केस दाखिल करे कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी लाइन ऑफ कंट्रोल के बिन्ही पासन ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरी अॼु यौम हक़ ख़ुद इरादियत मल्हाए रहिया आहिनि आज़ाद कश्मीर में भारत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि गॾियल क़ौमुनि जे फ़ौजी मुबसर मिशन ऑफिस मुज़फ़राबाद में यादाश्तनामो बि पेश सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आलमी बिरादरी खां मुतालबो कयो आहे त भारत खे कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि खां रोकियो वञे भारत वालारल कश्मीर जी आबादी ऐं सियासी ढांचे खे तब्दील करे रहियो आहे आलमी बिरादरी कश्मीरियुनि खे हक़ ख़ुद इरादियत ॾियारण जी ज़िम्मेवार आहे पाकिस्तान कश्मीरी अवाम जी सियासी सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो सिंधु दरिया में 6 नवा कैनाल कढण खिलाफ जामशोरो में PP शहीद भुट्टो के सॾ ते जूनियर जुल्फ़िकार अली भुट्टो की अगवाड़ी में एहतजाजी रैली वॾे अंग में माण्हू शरीक अलमंज़र वटि दरिया के गुलन की भेटा पेश जुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जो चवणु आहे त दरिया में नवा कैनाल कढण सिंध के सुकाइण जे साज़िश आहे कैनाल कढण वारो फ़ैसिलो वापस वठी ज़मीनूं मक़ामी माण्हुनि खे ॾिनियूं पियूं वञनि पीर जो गोठ भरसा अब्दुर्रहमान उनड़ थाने की हद में हथियारबंदन हथा नौजवान कतल गोठ गुंडी में हथियारबंदन गोलियों हड़ी नदीम जूनेजो खे मौत की निंड सुमारे छॾियो कतल जो वाक़ियो जूड़ेजा बिरादरी की बिंदुरनि में हलंदड़ पुराणे तकरार जो नतीजो करार सन वेझो गुम थी वियल नौजवान जो सिंधु दरिया में लाश हथ मांझन वासी पोरियत मुनवर अली उमराणी 5 ॾींहं खां गुम हो वारिसन पारां ॻोल्हा बावजूद नौजवान जो पतो न पइजी सघियो हो ठठे वेझो क़ौमी शाहराह ते कार जे टक्कर में एक नौजवान फोत एक ज़ख़्मी फोती की सुञाणप ज़ुहैब थहीम के नाले सां थी ज़ख़्मी नसरुल्ला थहीम अस्पताल मुंतकिल जामशोरो में भी रोड हादसे में नौजवान फोत थर्मल पावर हाउस कॉलोनी वेझो इंडस हाईवे ते अणॼातल गाड़ी के टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान दिलदार खोसो हयाती विञाए वेठो नवदंबालू भरसा मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर के नतीजे में एक ॼणो अजल जो शिकार डिघड़ी रोड ते हादसे में 50 सालन जो सनाउल्ला सिद्धू हयाती विञाए वेठो
पाठ शरीफ भरसा गुम थी वियल 9 क्लास के शागिर्द जो खूह मां लाश हथे शागिर्द हमाद अली चांडियो जो गोठ भरसा खूह मां लाश मिलियो वारसन पारा कतल जो शक ज़ाहिर मक़तूल के वालिद ॿुधायो आहे त संदसि पुट कल घरां निकितो हो ॻोल्हा बावजूद पतो न पियो अॼु संदसि लाश मिलियो पुलिस मूजिबि मेडिकल रिपोर्ट अचण खां पोइ मौत के कारण जो पतो पइजी वेंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के चेयरमैन मोहसिन नकवी क़ौमी टीम के रांदीगर साइम अयूब खे तकिड़े इलाज लाइ लंडन मोकिलण जो फ़ैसिलो करे वरितो। मेडिकल रिपोर्ट्स लंडन उमाणियूं वयूं। लंडन के स्पोर्ट्स ऑर्थोपैथी माहिर डॉक्टर्स खां अपॉइंटमेंट बि वरिती वई।